हूअं त 14 सालनि में सिंध हुकूमत इलाही सारा क़ौमी असासा खपाया आहिनि, पर अफ़सोस आहे त हिकु सिंध जो तमामु वॾे में वॾो क़ौमी असासो जेको सिर्फ़ु सिंध जो न पर सॼी दुनिया उन खे क़ौमी असासो करार ॾिनो आहे। ऐं उहो दुनिया जो वॾे में वॾो झंगली हयात जो तहफ़ुज़ घरु आहे, आबी हयात जो तहफ़ुज़ घरु आहे। उते दुनिया जा वॾे में वॾा चश्मा, आबशार, ॿेलो, वण, जिथे दुनिया जी सॼी जेका उहे जानवर आहिनि उन्हनि जो तहफ़ुज़ घरु आहे। ऐं ज़िक्र कयां पियो खीरथर जबल जो, खीरथर नेशनल पार्क जो। खीरथर नेशनल पार्क जेको कराची खां शुरू थिए थो ऐं पोइ हलियो वियो जेको आहे सो वञी बलोचिस्तान जे पहाड़ी सिलसिले खे लॻो। उहो खीरथर जबल जंहिंमें लखें झंगली जानवर रहनि था ऐं उन्हनि जो तहफ़ुज़ घरु आहे, उहो पाकिस्तान ऑयल फील्ड खे सिंध हुकूमत विकिरो करे छॾियो आहे। वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त सिंध हुकूमत आख़िर क़ौमी असासा छो खपाए रही आहे। नेशनल पार्क जेको क़ौमी पार्क आहे जिथे इलाही सारा चश्मा बि वहनि था, उते सिंगल रोड कढण जी बि इजाज़त कान्हे का। 1991-92 में उते हिकिड़े शाहराह जी रोड कढण जे लाइ सर्वे थी हुई, जंहिंखे बि उन ज़माने में अदालतुनि मना करे छॾी हुई ऐं उन ते वॾो घोड़ थियो हुयो, वॾो एहतिजाज थियो हुयो। उन खां पोइ 92-93 दारानी शेल कंपनीअ खे इहो खीरथर जबल ॾिनो वियो हुयो, पार्क ॾिनो वियो हुयो, त उन में हू पंहिंजूं साइंसी बुनियादनि ते पंहिंजूं साइंसी सरगर्मियूं जारी रखे। शेल कंपनीअ खे बि पूरी दुनिया में एहतिजाज थियण सबबि शेल कंपनी बि पोइते हेठी वई हुई। पर हिन वक़्तु सिंध हुकूमत पाकिस्तान ऑयल फील्ड, पेट्रोलियम फील्ड वारनि खे खीरथर नेशनल पार्क ॾिनो आहे। हीअ छा कंदा? हीअ उते गैस ऐं तेल कंपनियूं उते जेको आहे सो हाइड्रोजन, कार्बन हाइड्रोजन ॻोल्हींदियूं, जंहिंजे लाइ हिननि खे ड्रिलिंग जी बि इजाज़त मिली वई आहे। ड्रिलिंग जी जेका इजाज़त ॾिनी वई आहे इहा बि गैर क़ानूनी आहे। उसूली तौर ते नेशनल पार्क ते कंहिं बि क़िस्म जे साइंसी बुनियादनि ते या साइंसी तहक़ीक़ करण जी सख़्ती सां मना आहे। कानून जेको आहे इन जो झंगली हयात जे हवाले सां या जेको वाइल्ड लाइफ वारनि जो कानून आहे, उन में वाइल्ड लाइफ जे कानून मुताबिक़ उन में का बि कंहिं बि क़िस्म जी गुंजाइश मौजूदु कान्हे का त खीरथर नेशनल पार्क ते ड्रिलिंग थिए, माइनिंग थिए, उन ते रोड ठहनि, रस्ता ठहनि, उते इंसानी आबादी हुजे। इंसानी आबादी सबबि आदम जे करे उते जा जेके जानवर आहिनि उहे पंहिंजो पाण खे गैर महफ़ूज़ सम्झंदा ऐं पोइ उतां वॾी लॾ पलाण थींदी ऐं जानवरनि जी वॾी नस्ल कुशी थींदी। यादि रखो त सिंध गवर्नमेंट हीअ जेको कमु करे रही आहे, पाकिस्तान ऑयल फील्ड खे जेको खीरथर नेशनल पार्क ॾिनो आहे, इन जो दुनिया में को कानून ई कोन्हे को, इन ते सख़्ती सां पाबंदी आहे। पर हीअ हिननि खे इजाज़त ॾिनी आहे, पोइ उते धमाका थींदा, माइनिंग थींदी, ड्रिलिंग थींदी, त तव्हां छा था सम्झो त खीरथर नेशनल पार्क जो कहिड़ो हशर थींदो। हीअ खपाइण मन सिंध जे इन्वायरमेंट ते, सिंध जे माहौलियात ते, सिंध जी जेका जाग्राफ़ी या जेका सिंध जी जेका ज़मीनी जोड़ जका आहे उन खे वॾो नुक़सानु पवंदो, समुंड ते वॾा गहरा असर पवंदा। इन जी इजाज़त दुनिया जो को कानून नथो ॾेई सघे। इहो फितरत जे ख़िलाफ़ु आहे जेको सिंध गवर्नमेंट फ़ैसिलो कयो आहे। इहो इंतिहाई गैर मुनासिब ऐं जेको आहे सो जानवरनि जे ऐं फितरत, नेचर, माहौलियात, इन्वायरमेंट जे सभिनी जे ख़िलाफ़ु आहे। उनखां पोइ जेका वॾी ख़बर ॿी आहे त इहा जेका माइनिंग जी जेका शुरूआति कई वेंदी खोजना जी, इहा जेको जुनूब यानी जेको ओलह वारो पासो आहे, ओलह ॾखिण वारो पासो, हीअ उतां शुरू कई वेंदी। यानी बहरिया टाउन खां 2-3 किलोमीटर पोइ, कुझु किलोमीटरनि खां पोइ माना खीरथर नेशनल पार्क शुरू थो थिए, हेठों बहरिया टाउन अथसि। हाणे बहरिया टाउन इन ऑयल जेका ड्रिलिंग थींदी ऐं जेका उते एक्टिविटी थींदी इन जी ऑयल फील्डनि जी कंपनियुनि जी, उन जे आड़ में बहरिया टाउन अॻिते वधणु शुरू कंदी। अॻिते वधणु शुरू कंदी त उन ते इंटरनेशनल कॉलोनीज़ ठाहिण जो उनजो जेको ख़्वाबु आहे उहो पूरो थींदो।
उन करे सिंध जा माण्हू इन ते सुजाग न थिया त इलाही मसाला पैदा थींदा। सिंध गवर्नमेंट नेशनल खीरथर पार्क जो विकिरो करे ऐं वॾे में वॾो नुक़सानु करे रही आहे। इन जी का बि गुंजाइश कान्हे का। उन करे सिंध जे माण्हुनि खे इन ते एहतिजाज करिणो पवंदो। सिंध गवर्नमेंट खे इन ते सोचणो पवंदो, पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करणी पवंदी। हिन वक़्तु उते ऑयल फील्ड जूं जेके कंपनी आहे पाकिस्तान ऑयल फील्ड, उन्हनि पंहिंजा खेमा खोड़े छॾिया आहिनि। उन खां पोइ रस्ता ठहंदा, रोड ठहंदा, ड्रिलिंग थींदी, धमाका थींदा, सॼो इन्वायरमेंट जेको अनबैलेंस थींदो ऐं सूरत ॾाढी ख़राबु थींदी। इन ते जेको आहे सो कमर्शियल एक्टिविटियूं बैरिया टाउन बि शुरू कंदी ऐं पोइ मामिलो न रुकबो। नतीजनि खीरथर नेशनल पार्क बर्बादु थी वेंदो। सिंध गवर्नमेंट खे खपे त इन ते फ़ैसिले ते नज़रसानी करे। महिरबानी।